ॻाइण लाइ हिते घुरायो आहे से सिंधी रंगमंच जा वॾा अदाकार आहिनि, मञनि कलाकार आहिनि ऐं हुन केतिरा ई नाटक कया आहिनि, फुल लेंथ प्लेज़ या अञा ताईं सुठे नमूने में हिकिड़ो ईअं चइजे त मिडिल एज ग्रुप में जेके ॿी जनरेशन यानी मेघाणी साहब, रमेश ॼाञाणी साहब, जेके इहे असांजा पहिरीं जनरेशन जिन काफ़ी ड्रामा कया, पेश कया ऐं माण्हुनि जो मनोरंजन कयो, हीअ जेका टही आहे जंहिंमें नीरू सभिनी खां अॻे आहे, नीरू ऐं जया जी जोड़ी। अॼु असां उन्हनि खे घुरायो आहे तव्हांजे ख़ासि खिलाइण जे लाइ, जेके रमेश ॼाञाणी जा धीउ ऐं नाठी आहिनि। हिननि ॿिन्ही सां गॾु जेको टियों कलाकार तव्हांजे साम्हूं ईंदो उहो आहे धीरज। धीरज बि रहंदो दुबई में आहे, यंग आर्किटेक्ट आहे, काफ़ी सुठो कलाकार आहे ऐं तव्हां हुनखे ॾिसो, ॾिसी करे दाद ॾींदा ऐं दिलि खोले दाद ॾिजो। त पेश था कयूं पति पत्नी ऐं हू। शादी करण जो शौक़ु सभिनी खे आहे। दिल्ली का लड्डू खाओ तो भी पछताओ, ना खाओ तो भी पछताओ, बस अहिड़ो ई कुझु मज़ेदार चहचटो तव्हां लाइ पेश आहे। कोने छॾींदसि, असल कोने छॾींदसि। कोने छॾींदी आहे? न कोने छॾींदी आहे? न। त वठ वञी मर। हाणे ॿुधाए कंहिं न्यारे रहियो होसि? पुॾण वए विसरी ऐं लुॾण आयो अथई यादि। अञा तो पुछी त केॾां न्यारे रहियो आहे? रस्ते ते का नौजवान छोकिरी थी नज़र अचे त ही उन ॾांहुं घूरे घूरे लालची निगाहनि सां निहारण लॻंदो आहे ऐं खेसि एतिरो बि शर्म कोन हूंदो आहे त असां ॿई पति पत्नी गॾु आहियूं। ओ माय गॉड, तव्हां पति पत्नी आहियो? इहो पुछण वारो तूं केरु थींदो आहीं? मां हू। हाँ, हू केरु? हू केरु? हू चंदू। चंदू? हाँ, चंदू चांदवाणी। हू चंदू जंहिंजी शादी न थी थिए, हाँ, जेको सभिनी मैट्रिमोनियल साइट्स ते अप्लाई करे चुको आहे, हाँ, ऐं जंहिंमां सभु माइटनि वारियूं परेशान आहिनि। हाँ, पर तूं त मर्द हुए न? होए न मना मां हाणे बि त मर्दी आहियां। पोइ ज़नाना कपड़ा छो पाता अथई? ही है ना, मां हू बिग बॉस में एंडी खे ॾिसी मूंखे थोड़ी इंस्पिरेशन मिली आहे। एंडी मारे में लभंदो ई छा आहे? पोइ बि ॾिसो न आंटी, कीअं न छोकिरियूं हुनजे गले में हथ विझी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। मुंहिंजो बि मन चाहींदो आहे कि मुंहिंजे बि गलनि में कोई हथ विझे, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे, जीवन गुज़ारण जो वाइदो करे। कोई मुंहिंजी बि शादी करायो, आंटी प्लीज। हाणे अहिड़े नफ़ालनि सां का छोकिरी तोखे कीअं मिलंदी? त पोइ छा करण सां शादी करण लाइ छोकिरी मिलंदी? मां कहिड़ी बि क़िस्म जी शादी करण लाइ तैयार आहियां। पोइ चाहे उहा प्रौढ़ विवाह हुजे या अंतरजातीय विवाह, प्रेम विवाह हुजे या विधवा विवाह, मुंहिंजो न वस पुॼे त मां कंहिं छोकिरे सां बि शादी करण लाइ तैयार आहियां, पर जंहिं मूंखे जेल न वञणो पए त। हाँ, ही मौत सफ़ा चरियो थी पियो आहे। सभई मर्द हिक जहिड़ा ई आहियो। चयो आंटी, काका बि ॿी शादी करण जो था सोचनि छा? ॿी शादी? हिन जो न वस पुॼे त शहर जे सभिनी ज़ालुनि ऐं छोकिरियुनि खे गोपियूं ठाहे पाण कृष्ण बणिजी उन्हनि खे चए त मुंहिंजे अॻियां पुठियां पयूं फिरो। सो वरी कीअं आंटी? तो हीअं जेॾां ॾिस रस्ते ते ईंदड़ वेंदड़ छोकिरियुनि खे घूरे घूरे निहारींदो रहंदो आहे ऐं खेसि एतिरो बि शर्म कोन हूंदो आहे त मां बि गॾु आयांसि। कूड़ सरासर कूड़। चंदू पुट, रस्ते ते का ॼातल सुञातल छोकिरी नज़र आई ऐं जे मूं खणी ॾांहुं सुञारियो त कहिड़ो गुनाह कयो? ॼातल सुञातल जेॾां वञे न के रुगो ॼातल सुञातल छोकिरियूं ई नज़र ईंदियूं आहिनि। ही उन छोकिरी ॾांहुं घूरे घूरे निहारे रहियो ऐं रस्ते तां ईंदड़ वेंदड़ माण्हू मूं ॾांहुं घूरे निहारे रहिया हुआ। तो ॾांहुं घूरे घूरे निहारे रहिया हुआ। आई बि ॾाढी हुर परी न। अरे चंदू, तुंहिंजी हिन काकीअ जो चवण आहे त मां रस्ते ते हमेशह पंहिंजूं अखियूं बंदि करे हलां। त पोइ छा थियो अंकल, तव्हां रस्ते ते अखियूं बंदि करे हलो? अरे कमाल तो करी, रस्ते ते अखियूं बंदि करे हलंदुसि त ख़बर कीअं पवंदी त साम्हूं अचण वारो छोकिरो आहे कि न छोकिरी? अरे तुंहिंजी हिन रोज़ रोज़ जी खिटपिट खां जेकर मां अंधो थी पवां त सुठो। अंधो थियण कहिड़ो ख़राब आहे? छा धृतराष्ट्र अंधो कोन हो? पोइ बि त 100 पुट ॼणे ई अंधो थियो त छा थी पियो? मूंखे धृतराष्ट्र बढ़ाए तूं छा पाण खे माता गांधारी बणाइण थी चाहीं? किथे माता गांधारी ऐं किथे तूं?
बेचारो धृतराष्ट्र अंधो थी पियो त माता गांधारीअ सॼी ॼमार पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾी जे तुंहिंजी हिन रोज़ रोज़ जी खिटपिट खां मां सचुपचु अंधो थी पवां त छा तूं बि सॼी ॼमार पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾींदीअ? मां पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾियां? हा मां पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी छॾियां? अड़े मुंहिंजे खुलियल अखियुनि जे साम्हूं तूं पंहिंजा उहे कारनामा करे रहियो आहीं जो मुंहिंजूं अखियूं खुलियल जो खुलियल ई रहिजी थियूं वञनि। जे न खणी मां अखियूं बंदि कयूं तूं न ॼाण छा छा करण लॻंदे। हाय 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 ई मां कहिड़ी मुसीबत में फासी वियुसि। महामाया तोसां न 2 ॾींहं गॾु रहियुसि त असुल सफ़ा ख़तम थी वेंदुसि। तूं छा ख़तम थींदे? तूं त मूंखे ई ख़तम करे छॾींदे। तूं ऐं ख़तम मरंदे मरंदे बि कान मरंदीअ। 6 ॿार ॼणिया अथई पोइ बि मेह वांगुरु मतारी बीठी आई। पंजनि 5 सालनि जे 15 ॿारनि खे संभाले ॾेरी अधु त थी वई आहियां। 5 सालूं अंकल तव्हां 5 शादियूं कयूं आहिनि? 5 मैरिजेस? हा ऐं पाण खे त शादी करण में काई तकलीफ़ ई कान थींदी आहे। हिक पासे स्त्री मरण लाइ बिस्तरे में दाख़िल थींदी न आहे त ॿिए पासे ॿी छोकिरीअ सां शादीअ जूं ॻाल्हियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। ई चंदू मां सम्झां थो तूं कंहिं पीर फ़कीर खां को तावीज़ बावीज़ ठाराए करे पाई न त जेकर तुंहिंजी शादी जल्दी थी वञे। You think I have not done that yet, uncle? हाँ मां बेजान दारू वाला वटि वियो हुयुसि उन खां रुद्राक्ष जी माला वरितियूं आहिनि। मां सीक्रेट स्टोन्स जी मुंडियूं बि पाए ॾिठियूं आहिनि टीवी शॉपिंग नेटवर्क तां ऐं मूंखे बाबा बंगालीअ तावीज़ बि ॾिनी आहे। चंदू ही सभु करण छा शादी थी वेंदी आहे? हाँ त पोइ हिकु कमु करना है तूं हिननि जा कॉन्टेक्ट नंबर्स मूंखे ॾेई छॾ। मूंखे त ज़रूरत पवंदी ई रहंदी आहे न। करे वे कॉन्टेक्ट नंबर खपन्स। मां अञा जीअरी आहियां। Oh my God, auntie, don't be so down market. तव्हां अंकल कीअं रहंदा आहियो आंटी सां गॾु? हाउ डू यू लिव लाइक दिस? अरे मां तोखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां चंदू पुट तुंहिंजी हीअ आंटी आहे न हीअ मूंखे केॾां घुमण फिरण बि कान ॾींदी आहे। मां सभु थी सम्झां तुंहिंजो घुमण ऐं फिरण। चंदू घुमण जे बहाने ही शाम जो 4 बजे घर छॾींदो आहे ऐं छोकिरियुनि जे कॉलेज जे ॿाहिरां बि कॉलेज बंदि थियण जो इंतज़ार कंदो आहे। कूड़ सरासर कूड़। अरे चंदू हू कॉलेज जे ॿाहिरां हू हनुमान जो मंदिर आहे न? मंदिर? हनुमान जो मंदिर? अरे हा चओ न। हू हनुमान जो मंदिर आहे। हू मंदिर आहे। आहे हनुमान जो मंदिर आहे। ॾिठे मां उते हनुमान जो दर्शन करण वेंदो आहियां। हनुमान जो दर्शन करण वेंदो आहियां। वॾो हनुमान जो भगत। अरे दर्शन ही करणो अथई त सुबुह जो 6 बजे उथी छो न वेंदो आहीं? दर्शन करण जो उहो ई त वक़्तु थींदो आहे। ऐं अंकल अगर आंटी खे एॾी ऑब्जेक्शन आहे त तव्हां छो न घर ई वेही करे हनुमान चालीसा पढ़ंदा कयो? अरे उहो बि करे ॾिठुम। गोरखपुर वारी गीता घर में आणे ॾिनीमांस। पर गीता जे अंदर बि लैला मजनू ऐं शीरी वरिया जा किस्सा लिखाए पढ़ण लॻो। पापी श्री कृष्ण भगवान सराप ॾींदे। अरे हल तुंहिंजो कृष्ण भगवान मूंखे छा शराप ॾींदो? पाण छा गोकुल में घटि गोपियूं न चाहियो हुयई पोइ वञी गीता जो उपदेश ॾिनो हुयई। अथस का देवन ऐं देवताउनि जे लाइ इज़त पोइ बि चवे छा थो हनुमान जो दर्शन करण मंदर में वेंदो आहियां। अरे हनुमान जो दर्शन करण मंदर में वेंदो आहियां या न वेंदो आहियां घटि में घटि ओतिरी देर तुंहिंजे दर्शन खां त दूर रहंदो आहियां न। पंहिंजे पतीअ जी टकियाने जहिड़ी इज़त जी करी अगले जन्म में हा चई दे अगले जन्म में छा अलाए छा बणजंदी है। घटि में घटि तुंहिंजी जोइ कोन बणजंदसि। थैंक यू आंटी त नेक्स्ट जन्म जी बुकिंग मां हाणे करे छॾियां। नेक्स्ट जन्म में तव्हां मूंसां शादी कजो। परे थी मोआ हू किथां जो? अरे चंदू नेक्स्ट जन्म ताईं छो तो तरसी? तू चाहीं त हाणे ही हिन सां शादी करे छॾ। मां हिनखे तलाक ॾियण लाइ तयार आहियां। ॾिस तलाक असांजो तलाक थी वियो तव्हां ॿई शादी करे छॾियो। बिल्कुलु हू ॾिसो तव्हां ते पुष्प वर्खा करण लाइ आकाश में अप्सराऊं चक्कर काटण लॻियूं आहिनि। आकाश में हेतिरा देव देवताऊं था रहनि हिन खे रुगो अप्सराऊं ई थियूं नज़र अचनि। अंकल तव्हां त हेवन में बि हैवॉक मचाए छॾंदा। ही स्वर्ग में वेंदो न त छा तो सां गॾु नरक में वेंदुसि। अरे 5 शादियूं करे मूं स्त्री जातीअ ते एतिरो तो उपकार कयो आहे जो ॾिसजे मूंखे हितां वठी वञण लाइ का अप्सरा ई ईंदी। शी विल कम। अप्सरा हाय आई एम हियर यू आर देयर यू कम टू मी। Oh my God how much love you have for each other. yes I love her a lot. परे थी बि ॿियनि जे साम्हूं प्यार तो फाटण लॻई
न त मुंहिंजे मरण खां अॻु त मूंखे हथ लॻाइण वारो बि कोन हुए। मूंखे त हिन में बि शक आहे त मुंहिंजे मरण खां पोइ बि तूं मूंखे हथ लॻाईंदे अलाए न। तूं हिन ॻाल्हि जी चिंता न कर, चैन मरी वेल ज़ालुनि खे गुलो ॾेई चुको आहियां। अहिड़े कम में मां कॾहिं बि कोताही कोन कंदो आहियां। त अंकल तूं हिन सां शादी करे छॾ, तूं शादी कर छॾ। पर तव्हां जेको चयो उन ते टिल डेथ डू अस अपार्ट। अरे चढ़िया, टिल डेथ डू अस अपार्ट न, टिल डेथ टेक हर अवे अपार्ट। चंदू ॿुध, मां सम्झां थी जेकॾहिं तूं कंहिं विधवा सां शादी करण लाइ तयार हुजी त शला आसानीअ सां मिली वेंदा। ही तव्हां छा पिया चओ आंटी? व्हाट आर यू सेइंग? मां डे बिफोर यस्टरडे हिकिड़ी विधवा सां गॾियुसि, चई 50 लख मुंहिंजे बैंक जे अकाउंट में रखाए ऐं उन खां पोइ असां अगरि गॾु न रही सघियासीं त 50,000 हर महीने खीसे जो ख़र्च ॾियणो पवंदी। हाउ कैन दिस बी पॉसिबल अंकल? अॼुकल्ह जी विधवाऊं बि डाउरियूं थियूं घुरनि। 50 लख ऐं 50,000? हा ठीक ही त चई। कीअं? अॼुकल्ह जूं औरतूं अहिड़ियूं बेवकूफ़ न आहिनि जो कंहिंसां वखी बूटे शादी करे छॾींदियूं। चंदू चंदू तूं हिन जे ॻाल्हियुनि ते बिल्कुलु विश्वास न कर, तूं झटपट शादी करे छॾ। झटपट शादी करे छॾां? हा अंकल ईअं झटपट चवण सां छा झटपट शादी थी वेंदी आहे? न त छा करण सां शादी थी वेंदी आहे? तूं मूंखे ॿुधाए छा करण सां शादी थी वेंदी आहे? अड़े चरी समझी छो नथी, मां हिनखे सही सलाह ॾेई रहियो आहियां। तूं छा थी चओ? तूं हल हल घर हल। न मां घर कोन हलंदुसि, मूं तोखे चयो न मां घर कोन हलंदुसि। न मां घर कोन हलंदुसि। इन मोए सां रही तूं अॻो पोइ खानी ख़राब थी पवंदे। हाणे मां तोखे 1 मिंट में ते तरसण कान ॾींदसि। घर हल। न मां फ़ैसिलो करे चुको आहियां। छा? त मां मरदे मरी वेंदुसि पर घर कोन हलंदुसि। तुंहिंजी एतिरी हिम्मत जो मूंखे आॾा बता जवाब थो ॾी। हली तो के न हली तो के न मार मूंखे मारे छॾ, मारे छॾ त ही किस्सो ई ख़तम थी वञे। हा आंटी किल हिम पोइ तव्हां ऐं मां शादी करे लानत तो जई बुआ। एको आंटी तो जई ऐं मां त वरी शादी जी ॻाल्हि तो करे। ठीक आहे, तूं मूंखे आसानी सां मरण बि कान ॾींदी न त मां हिते ई वेही करे हड़ताल तो करियां। बदमाश, अञा जीअरो आई, अञा जीअरो आई। मर 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 मर। चंदू मूंखे किथां हिकिड़ो चाकू त आणे ॾे। हा श्योर श्योर। केॾां तो वञी छाजे लाइ? पंहिंजो गलो कटण लाइ। खबरदार ओ शिखंडी किथां जो शुक्र है भई ताई। मर मर जीअरा मर मर मर। ये छो तो करे? मूंखे माफ कर बस। न मां घर कोन हलंदुसि। अंकल आंटी सॉरी चई रही है, जल्दी उथो ऐं उन एंडी अंकुर गले में हथ विझी प्यार भरी ॻाल्हियूं कयो। जे तव्हां खां नथो पुॼे त मां आंटी जे गले में हथ विझी ॻाल्हियूं कयां। परे थी बि मुआ, तूं त मुआ पागल आई सफा। चंडो चंडा बि छॾी आ। हल उठ घर। न ये न पहिरीं तूं पेरे पई मूंखां माफ़ी वठ। छा? हा मुंहिंजे पेरनि ते हथ रखी मूंखां माफ़ी वठ। ओ माय गॉड हाउ रोमांटिक, फीट टचिंग। जल्दी जल्दी जल्दी। हा हाणे जीअं मां चवां थो तीअं तूं चवंदी वञ। ओके चंदू तूं शाहिद आई। ओके हाउ रोमांटिक, हाउ गुड। मां भी हिन सेरेमनी जो हिकु हिस्सो आहियां। आई फील लाइक अ बिशप। हा चओ अॼु खां पोइ तोते कॾहिं बि क्रोध कान कंदसि। शर्त नंबर पहिरियों। अॼु खां पोइ तोते कॾहिं बि क्रोध कान कंदसि। शर्त नंबर पहिरियों। अरे शर्त नंबर पहिरियों तूं छो थी चई? तूं सिर्फ सिट दोहराए, शर्तनि जा नंबर चंदू पाण ई नोट कंदो वेंदो। चओ अॼु खां पोइ तोते कॾहिं बि क्रोध कान कंदसि। शर्त नंबर पहिरियों। अॼु खां पोइ तोते कॾहिं बि क्रोध कान कंदसि। शर्त नंबर पहिरियों। तूं जेॾां बि चाहीं घुमण फिरण वञी सघी थो, मूंखे कोई एतराज़ कोन थींदो। शर्त नंबर ॿियो। शर्त नंबर ॿियो। तूं जेॾां बि चाहीं घुमण फिरण वञी सघी थो, मूंखे कोई बि एतराज़ कोन थींदो। शर्त नंबर ॿियो। मां तोते कॾहिं बि गुस्सो कान कंदसि, तोसां गार गंद कान कंदसि। शर्त नंबर टियों। मां कॾहिं बि तोते गुस्सो कान कंदसि, तोसां गार गंद कान कंदसि। शर्त नंबर टियों। रात जो अवेल सवेल घर मोटंदे त मां तोखे कुछ कान चवंदसि। शर्त नंबर चौथों। रात जो अवेल सवेल घर छो मोटंदे? हां जीअं मां चवां थो तीअं कर, न त मां वञी तो मरे। न रात जो अवेल सवेल घर मोटंदे त मां तोखे कुछ कोन चवंदसि। शर्त नंबर चौथों। ॾिसां थी त कीअं तूं अवेल सवेल घर मोटी। छा चए? न कुछ अवेल सवेल छा? अवेल सवेल घर मोटंदे त मां तोखे कुछ कोन चवंदसि।
शर्त नंबर चौथों चौथों हाँ रस्ते तां ईंदे वेंदे तूं कंहिं बि छोकिरी ॾांहुं निहारे सघीं थो हुन सां ॻाल्हाए सघीं थो मूंखे कोई एतराज़ कोन थींदो शर्त नंबर 5 छा छे शर्म न तो छई वरी क्रोध थी करी शर्त नंबर पहिरीं जी भंजकड़ी शर्त नंबर पहिरियों आहे न ना मूंखे माफ कर स्वामी हाँ शाबाश शाबाश चओ 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 छा रस्ते तां ईंदे वेंदे रस्ते तां ईंदे वेंदे तूं कंहिं बि छोकिरी ॾांहुं निहारे सघीं थो हुन सां ॻाल्हाए बि सघीं थो मूंखे कोई एतराज़ कोन थींदो शर्त नंबर 5 हर रोज सुबह जो उथी तुंहिंजा चरण धोई पीअंदसि शर्त नंबर 6 हर रोज सुबह जो उथी तुंहिंजा शर्त नंबर 7 पंहिंजो मैं जेॾो पेर कॾहिं बि मुंहिंजे पेर मथां कान्हे रखंदी आहे मैं जेॾो पेर शर्त नंबर 7 चओ 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 पंहिंजो मैं जेॾो पेर पंहिंजो ना मैं जेॾो ना पंहिंजो पेर तुंहिंजे पेर जे मथां कोन रखंदसि ठीकु आहे त तोखे सभु मंज़ूर आहे ही सभु शर्त तोखे मंज़ूर आहिनि पर थी बि ॿियनि जे साम्हूं प्यार तो फटण लॻई वरी क्रोध ऐं गार गंद शर्त नंबर पहिरियों ऐं ॿियो मञी रही आहे न अंकल शर्त नंबर पहिरियों ऐं शर्त नंबर 3 शर्त नंबर 3 न मूंखे माफ़ कर स्वामी मूंखां ग़लती थी वई त तोखे सभु मंज़ूर आहे सभु मंज़ूर आहे हिंदुस्तान खे आज़ादी मिलण वक़्तु मूंखे एतिरी ख़ुशी कान थी हुई जेतिरी तोखां आज़ादी मिलण ते थी रही आहे अॼु मां बेहद ख़ुशि आहियां इन ख़ुशी में हल मां तोखे घुमाइण थो वठी हलां केॾां असां ॿई मुंबई हली करे लोनावाला में मिस्टर रमेश भाटिया जी धीअ जी शादीअ जी रिसेप्शन आहे उन में था शरीक थियो उन्हनि जी शादी थींदी असां टियों हनीमून मनाए वठंदासीं साईं हेॾियूं छोकिरियूं अथव हिन वीचारे जे लाइ काई छोकिरी ॻोल्हियो महिरबानी कयो असां हलूं था टियों हनीमून मनाइण ॾाढी असां ॿिन्ही में सिक आ दिलि तुंहिंजी मुंहिंजी हिक आ ओ माय गॉड हलिया विया दे आर गॉन पति ऐं पत्नी हस्बैंड ऐं वाइफ हलिया विया ऐं हिते रहिजी वियो हू याने त मां छा मां सिंधी के बगैर हीअं ई रहिजी वेंदुसि न आई मस्ट मैरी मुंहिंजी बि शादी थियणु घुरिजे कोई त मुंहिंजे लाइ बि हिकिड़ी छोकिरी ॻोल्हे मुंहिंजी बि शादी थियणु खपे अंकल मूंखे कोई आइडिया ॾियो अंकल मुंहिंजी बि शादी करायो अंकल मुंहिंजी बि शादी करायो